दरिया जे बंदनि जो कमु हिन वक़्त ताईं छो न थियो आहे? छा इंतज़ारु आहे त हिन वधंदड़ पाणीअ जे करे के वॾा नुक़सान थियनि? हिन वक़्त ताईं बि आबपाशी खाते तरफ़ां को बि अहिड़ो उपाउ न वरितो वियो आहे जेको दरिया जे बंदनि ते कमु कयो वञे। अहिड़ी का बि बजट ज़ाहिर न कई वई आहे जेका दरियानि ते ख़र्च पई थिए, दरिया जे टपनि ते ख़र्च पई थिए। अस्सलाम वालेकुम, आऊं पंहिंजो अली मर्दान सोलंगी। जी दोस्तो, जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त समूरी दुनिया में बरसातुनि जो हिकिड़ो वॾो निज़ाम सिस्टम शुरू थी वियो आहे जेको समूरे सिस्टम खे जेको आहे सो हिलाए छॾियो अथसि। हुन सां गॾोगॾु पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त पाकिस्तान में बि तमामु हद खां वधीक बरसातुनि जो सिलसिलो हलंदड़ ऐं जारी आहे, जेको ईंदड़ वक़्त में बि ॿुधायो पियो वञे त बरसातुनि जो सिलसिलो तमामु जल्द सिंध जे अंदरि बि दाख़िल थींदो। पूरे पंजाब खे जीअं बरसाति ॿोड़े छॾियो आहे, जेके बि पंजाब जा शहर आहिनि उहे सभु पाणीअ जे हेठि आहिनि। उनखां पोइ उहो ई पाणीअ जो सिलसिलो जेको आहे सो हिन वक़्तु सिंध जे अंदरि दाख़िल थियण वारो आहे ऐं दाख़िल थी चुको आहे, जेको 7 सेप्टेंबर 8 सेप्टेंबर जे अंदरि जेको आहे सो सिंधु दरिया में लॻभॻि 9 खां 12 लख क्यूसिक पाणीअ जो जेको तइदादु आहे, जेको रेलो आहे वधंदड़ पाणीअ जो जेको वहकिरो आहे उहो सिंधूअ जे अंदरि दाख़िल थींदो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंधूअ जे अंदरि जेको आहे सो एतिरी गुंजाइश हिन वक़्तु बि मौजूदु आहे जो ही पाणी ही वहकिरो सिंधु पंहिंजे पेट मां कढी सघे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कैमरा सां जेको तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीउ जेको पाणीअ जो जेको वहकिरो आहे, हीउ जेको सिंधूअ जी जेका मौज आहे, जेका मस्ती आहे, उहा हिन वक़्तु बि बरक़रार आहे। ऐं हिन सां गॾोगॾु तव्हांखे इहा बि शइ वाज़े क्लियर कंदो हलां त हुकुम आबपाशीअ तरफ़ां जेको आहे से के बि जोगा उपाव न वरिता विया आहिनि। जी हा, तव्हांखे ॿुधाईंदो हलां कोटड़ीअ जे बारे में। जेका सूरत हाल आहे कोटड़ीअ जी, जेके सिंधूअ जे मथां दरिया जे मथां रहवासी आहिनि, ज़िले जामशोर जी इंतज़ामिया जे तरफ़ां जेको आहे सो नोटिस ॾिना विया आहिनि त तमामु जल्द खां जल्द घर ख़ाली कया वञनि, छो त पाणीअ जो तमामु हिकिड़ो वॾो वहकिरो जेको आहे सो सिंधु अंदरि दाख़िल थींदो। ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां कुझु ॾींहं पहिरियां मुख़्तियारकार कोटड़ी बंद ते रहवासी आहिनि, जेके रहंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे नोटिस बि ॾिना विया, लेकिन उनखां अलावा लाउड स्पीकर जे ज़रिए उन्हनि खे इन शइ खां बि आगाह कयो वियो त जेको हीउ पाणी आहे अव्हां जे लाइ इंतिहाई नुक़सानकार आहे, कि कंहिं वॾे नुक़सान जो सबबु बणिजी सघे थो। इन जे करे जल्द खां जल्द पंहिंजा घर ख़ाली करे कंहिं पके तरफ़ हलिया वञो। हाणे ॻाल्हि कजे थी मुख़्तियारकार कोटड़ीअ जे तरफ़ां जेको ऐलान कयो वियो त कचे खे पंहिंजे घरनि खे छॾे करे तव्हां कंहिं पके तरफ़ हलो। ज़िले इंतज़ामिया जो कहिड़ा जेके उपाउ वरिता आहिनि पके ते माण्हुनि खे विहारण जा, हिन वक़्त ताईं बि अहिड़ा के बि जेको आहे सो उपाउ कोन वरिता विया आहिनि। खाद खुराक जे लाइ या उन्हनि जे ॿारनि जे लाइ, घरनि जे लाइ कहिड़ा ज़िले इंतज़ामिया उपाउ वरिता आहिनि। हीउ जेको दरिया जो हिकिड़ो रेलो आहे, वहंदड़ पाणीअ जो हिकिड़ो वहकिरो आहे, उन मुतलिक़ त हिन वक़्तु बि दरिया में काफ़ी हद ताईं पाणी जो वहकिरो आहे, जेको डाउन स्ट्रीम में तमामु सुठे वहकिरे सां हले पियो। लेकिन आउं वाज़े कंदो हलां त हीउ जेको दरिया में मौजूदु पाणी आहे, हिन पाणीअ जे अचण खां पोइ जेके असांजे ज़िले अंदरि जेके माहगीर आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जे चेहरनि ते ख़ुशियुनि जो सबबु बणियो आहे। हीउ पाणी हिन पाणीअ जी वजह सां जामशोर जे अंदरि जेके माहगीर आहिनि, जेके मच्छी मारींदड़ आहिनि, जेके मलाह आहिनि, उन्हनि जे लाइ हीउ पाणी इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थियो आहे, छो त हुननि हिन पाणीअ खां पोइ हुननि जे चेहरनि ते मुर्कूं अची वियूं आहिनि, उन्हनि जे घरनि में ख़ुशियूं अची वियूं आहिनि, उन तुल चुल्ह ते सुठा ताम पचनि पिया, छो त उनजो हीउ पाणी सबबु आहे जो हिन पाणीअ जी वजह सां उन्हनि खे मच्छी, पलो ऐं मच्छी जा काफ़ी सारा क़िस्म आहिनि, जेके हू हिन दरिया मां शिकार करे मारे करे जेको आहे सो विकिरो कनि था। आमदनी जो हिकिड़ो बहितरीनु सबबु बणियो आहे। लेकिन हिन पाणीअ खे डिस्ट्रिक्ट जामशोर जी इंतज़ामिया तरफ़ां जेको हिकिड़ो वॾो जेको ख़ौफ़नाक करे ॿुधायो वियो आहे, हितां जे माण्हुनि जे चेहरनि ते मायूसी पैदा कई वई आहे। हमेशह ईअं थियो आहे त पाणीअ जे अचण खां पोइ कुझु हुकूमती धुर में जेके माण्हू आहिनि, जिन खे किरोड़नि रुपयनि जा फ़ाइदा पवंदा आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ पाणी जेको पाणीअ जो जेको वहकिरो आहे, इंतिहाई ज़बरदस्त वहकिरो आहे, लेकिन हिन पाणीअ सां हितां जे माण्हुनि जे लाइ को बि नुक़सानु कोन्हे। उनखां पोइ तव्हांखे इहा बि शइ ॿुधाईंदो हलां त जेको आबपाशी खाते जी जेका आहे सो कारकर्दगी जेका आहे सिंधूअ जे पासनि खे सिंधूअ जे कप जे लाइ खई वई आहे। हिन वक़्त ताईं बि आबपाशी खाते जो को अहिड़ो कारनामो न आहे, बिल्कुलु बि न। हिन वक़्त ताईं जेको आहे सो किरोड़े रुपयनि जूं बजटूं जेके बि गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां मिलिया आहिनि, ख़बर न आहे त किथे ख़र्च थिया आहिनि, लेकिन हिन पाणीअ में जंहिंखे आउं तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको वहकिरो पाणीअ जो आहे, हितां जे माण्हुनि जे लाइ, हितां जे रहवासियुनि जे लाइ जेको आहे सो तमामु फ़ाइदेमंद साबित थियो आहे। जीअं ईंदड़ वक़्त में जेको 10 सेप्टेंबर ताईं जेको पाणी जो जेको हिकिड़ो वॾो वहकिरो ईंदो, जेको वॾो रेलो अचे पियो, उहो नुक़सानकार साबित थी सघे थो। लेकिन हिकु शइ इहा वाज़े आहे त दरिया जे बंदनि जो कमु हिन वक़्त ताईं छो न थियो आहे, छो हिन वक़्त ताईं के बि अहिड़ा उपाउ न वरिता विया आहिनि? छा इंतज़ारु आहे त हिन वधंदड़ पाणीअ जे करे के वॾा नुक़सान थियनि?
हिन वक़्त ताईं बि आबपाशी खाते तरफ़ां को बि अहिड़ो पाव न वरितो वियो आहे जेको दरिया जे बंदनि ते कमु कयो वञे। अहिड़ी का बि बजट ज़ाहिर न कई वई आहे जेका दरियानि ते ख़र्च पई थिए, दरिया जे टपनि ते ख़र्च पई थिए। जंहिंजे पासनि ते माण्हू रहनि था, हिन वक़्तु बि दरिया ॿिन्ही पासनि खे जेको आहे बिल्कुलु बि निंधणको छॾियो वियो आहे। छो त जॾहिं हेतिरे हद ताईं पाणीअ खे नुक़सानकार ॿुधायो वञे थो त जॾहिं खां 9 खां 10 लख 12 लख क्यूसिक पाणी ईंदो त हीउ असांजो सिंधू दरिया बआसानी क्रॉस कराए सघे थो। लेकिन उनजी सिर्फ़ु वजह इहा आहे जो दरिया जे जेके बंद आहिनि उहे इंतिहाई जेको आहे सो ज़बूनी हाल में आहिनि, जंहिंजी वजह सां इलाइक़नि खे जेको शहरी इलाइक़ा दरिया सां गॾोगॾु लॻनि था उन्हनि खे नुक़सानु पहुची सघे थो। हक़ीक़तूं कुझु इहे आहिनि त हिन वक़्त ताईं के बि आबपाशी खाते तरफ़ां उपाउ न वरिता विया आहिनि। अव्हांखे हिकु शइ ॿी बि ॿुधाईंदो हलां त जेको सिंधूअ जो जेको वहकिरो आहे, सिंधूअ जो जेको पाणी आहे उहो कुझु ॾींहंनि जे अंदरि वधण जा इम्कान बि आहिनि। लेकिन गुडू खां वठी पाणीअ में तमामु सुठी लाथ अची वई आहे। बंदनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त हिन वक़्त ताईं जेके सिंधूअ जे पासे में जेके बि सन मांझंद या सेवण खां वठी या हिन वक़्तु कोटड़ीअ जे जेको आहे सो कारे खाई जा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उहे बि पाणीअ जे हेठि अची चुका आहिनि। ऐं उतां जा जेके माण्हू आहिनि उहे बि पंहिंजे घरनि खे जेको आहे सो छॾे करे पकीअ तरफ़ रिहाइश पज़ीर कयो वियो आहे। छो त हिन पाणीअ जी वजह सां कचे जा जेके बि इलाइक़ा आहिनि उहे पाणीअ जे हेठि अची चुका आहिनि। ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहा गुज़ारिश कंदुसि फंडिंग थी आहे बंदनि खे पके करण जी, त महिरबानी करे उन्हनि ते नज़रसानी कई वञे ऐं आबपाशी डिपार्टमेंट जे मथां जेको आहे सो अखि रखी वञे त उन में अंदरि जेके अफ़सरान आहिनि उन्हनि ते बि अखि रखी वञे त उन बजट खे किथे इस्तेमालु कयो थो वञे, उन बजट खे किथे इस्तेमालु कयो थो वञे। गवर्नमेंट ऑफ सिंध खां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां अर्ज़ु हूंदो, गुज़ारिश हूंदी, अपील हूंदी इन डिपार्टमेंट जे मथां अखि रखी वञे ऐं जेके इन्हनि खे मिलंदड़ जेका बजट आहे सिंधूअ जे कपनि ते इस्तेमालु कई वञे। महिरबानी।